कंदकोट अॼु मज़लूम फ़लस्तीनियुनि जे हक़ में कंदकोट में धरती धणी तहरीक जे ज़िले क़यादत तरफ़ां ज़िले सदर हबीबुल्ला सिंधी जी अॻवाणी में सिटी पार्क खां रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदी प्रेस क्लब पहुती। रैली में धरती धणी तहरीक जे नौजवाननि वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहिरीन तरफ़ां हथनि में फ़लस्तीन जा झंडा खणी इसराइल जी बर्बरियत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़िले सदर हबीबुल्ला सिंधी मलक बरकत अली आमिर अली बखराणी ॿियनि चयो त गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां इसराइल मज़लूम फ़लस्तीन मथां बम वसाए गज़ा शहर मुकमल तौर तबाह करे छॾियो आहे। हज़ारे मासूम ॿारनि समेत औरतुनि पौढ़नि जी शहादत ते दुनिया जे मुस्लिम मुल्कनि जी ख़ामोशी सवाल निशान आहे। हुन वधीक चयो त दुनिया जो नाम निहाद इंसानी हक़नि जी ख़ामोशी मां साफ़ ज़ाहिर थिए थो त आसमानी तंज़ीमूं बल्कि मुस्लिम दुश्मन जे हथनि ते खेॾण जूं तंज़ीमूं आहिनि। हुननि पाकिस्तानी हुकूमत खां मुतालबो कयो त फ़लस्तीन जे हक़ में इसराइली ज़ुल्म ख़िलाफ़ सख़्त फ़ैसिला करे क़िबला अवल जी आज़ादी लाइ अहम किरदारु अदा कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।